बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, माया हाकिम अली नारे जो साइंस के एक नए टॉपिक सां गॾु अॼु जंहिं साइंस जे टॉपिक ते पढ़ंदासीं उहा आहे ट्रांसफर ऑफ हीट बाय कंडक्शन मेथड। इन टॉपिक खे पढ़ण जा जेके मेन मक़सदु हूंदा उहे हिकु सां नोट कंदा पिए डिफरेंट मोड्स ऑफ हीट ट्रांसफर, डेफिनेशन ऑफ कंडक्शन ऑफ हीट ऐं अंडरस्टैंड हाउ कंडक्शन अकर्स। जॾहिं असां इन हीट ट्रांसफर थियण जा मैकेनिज़म ॾिसूं था पिया त सिज जी रोशनी जे ज़रिए गरमाइश हिकु जॻह खां ॿी जॻह ते मुंतक़िल थिए थी पई। या अक्सर करे असां पंहिंजे किचन जे अंदरि बाहि ॿरण खां पोइ थांवनि जे अंदरि पाणीअ खे गरम थींदे ॾिसूं था पिया। जॾहिं थांवनि में पाणी गरम थिए थो त उन में पाणी जे अंदरि गरमाइश मुंतक़िल थिए थी। या वरी जॾहिं असां कंहिं बि गरम थींदड़ थांव में जॾहिं को पाणी विझंदा आहियूं त उहो पाणी जॾहिं बॉइल थी वेंदो आहे, उॿरंदो आहे या गरम थी वेंदो आहे त उन मां दूंहों ॿाहिरि ख़ारिज थींदो आहे। साथियों, ही जेके असां मुख़्तलिफ़ जेके मीडियम पढ़ियासीं जंहिंमें सिज जी रोशनीअ जे ज़रिए तपस जो ख़ारिज थियणु, हिकु थांव जे अंदरि पाणीअ जो गरम थियणु या गैस जो पाणीअ मां उॿरी करे ॿाहिरि हवा में मुंतक़िल थियणु, तव्हां नोट कयो त इहा गरमाइश कीअं थी ट्रांसफर थिए। अचो मोड्स ऑफ हीट ट्रांसफर यानी गरमाइश जे ट्रांसफर थियण जा जेके मोड्स हूंदा आहिनि, तरीक़ा हूंदा आहिनि, उनखे पढ़ूं। इन्हनि में टे तरीक़ा थियनि था: कंडक्शन, कन्वेक्शन ऐं रेडिएशन। अॼु अचो असां पहिरियों कंडक्शन खे पढ़ूं। हाणे कंडक्शन टॉपिक खे पढ़ण खां पहिरियों अचो त हिकिड़ो नंढो मिसाल ॾिसूं था पिया। हीअ हिकिड़ी लोह जी राड आहे। इन लोह जी राड ते असां मेण चिंबड़ायूं था पिया। हाणे जॾहिं असां मुख़्तलिफ़ जायुनि ते उन लोह जी राड खे मेण चिंबड़ाईसीं, उन मेण जे मथां वरी असां कोका जेके आहिनि उहे असां क़ाबू कयासीं। हाणे जॾहिं उन लोह जी राड जी हिकिड़ी कुंड खां असां बाहि खे गरम कंदासीं ऐं बाहि जे ज़रिए उनखे तपश ॾींदासीं त तव्हां नोट कंदो जीअं उहा बाहि उनखे गरम करणु लॻी, कुझु देरि खां पोइ हिकु हिकु करे उहे कोका किरण लॻा ऐं जेके कोका बिल्कुलु आख़िरी शेड़े में हूंदा उहे काफ़ी वक़्त खां पोइ हेठि किरणु शुरू कंदा ऐं मेण रिझी करे हेठि लही वेंदी। छा तव्हां महसूसु कयो इहो कीअं थियो? अचो त हिन जी डिटेल खे पढ़ूं। थींदो ईअं आहे, जॾहिं असां लोह जी राड खे ॾिसूं था त इहे लोह जी राड मुख़्तलिफ़ आयरन जे एटमनि जी ठहियलु हूंदी आहे। हाणे इहे जेके आयरन जा एटम हूंदा आहिनि कंहिं बि सॉलिड यानी नहरी जिस्म जे अंदरि हिक ॿिए सां तमामु घणा कंजस्टेड यानी चुंबड़ियल हूंदा आहिनि, गॾियल हूंदा आहिनि ऐं उन्हनि जे विच में सल्की मूवमेंट जहिड़ो स्पेस हूंदो आहे। बाक़ी हिननि जे विच में कोई बि वॾी लेवल जो कोई स्पेस न हूंदो आहे। जॾहिं गरमाइश उन लोह जी राड खे लॻे थी त जंहिं जॻह ते लॻे थी गरमाइश या बाहि जी तपश त उहो गरम थी वञे थो ऐं उन ई मालिक्यूल्स यानी एटमनि जे भर में जेके ॿिया एटम या मालिक्यूल हूंदा आहिनि वरी तपश उन्हनि में मुंतक़िल थियणु शुरू थींदी आहे ऐं अहिड़ी तरह सां उहा फैलजणु लॻंदी आहे। ॿियो, उन ई सॉलिड यानी रॉड जे अंदरि जेके फ्री इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि उहे बि मूव कंदा रहंदा आहिनि ऐं फ्री इलेक्ट्रॉन जे ज़रिए बि तपश जेका हूंदी आहे मुख़्तलिफ़ मेटल जे एटमनि ते हीट खे ट्रांसफर करे थी ऐं उहे फ्री इलेक्ट्रॉन हिक ॿिए जे ज़रिए बि हीट खे ट्रांसफर कनि था। इहो हिकिड़ो मैकेनिज़म यानी उहो अमल हूंदो आहे जंहिंजे ज़रिए गरमाइश यानी हरारत जेका हूंदी आहे लोही राड जे हिकु शेड़े खां अॻिते वधणु शुरू कंदी आहे। जॾहिं उहा गरम थी करे उन हिसे ते पहुचे थी जिते मेण चुंबड़ियल हूंदी आहे त मेण रिझणु शुरू कंदी आहे ऐं जीअं ई रिझंदी आहे त उन में चुंबड़ियल लोह जो जेको कोको हूंदो आहे उहो किरी पवंदो आहे। जेकॾहिं उहा गरमाइश उन लोह जी राड खे मुसलसल मिलंदी रहंदी त उहा गरमाइश मुसलसल हिकु पासे खां ॿिए पासे ॾे मुंतक़िल थींदी रहंदी ऐं वधंदी वेंदी ऐं अहिड़े तरह सां हली करे आख़िर में उहा लोह जी पूरी राड गरम थी वेंदी ऐं हिकु हिकु करे उन मां मुख़्तलिफ़ एटम ऐं मालिक्यूल ते हीट ट्रांसफर थी वेंदी। इहो जेको सॉलिड मालिक्यूल जे अंदरि हीट जो ट्रांसफर थियणु आहे इनखे असां कंडक्शन चवंदा आहियूं। Conduction is defined as the process of heat transfer where heat is transferred from one atom to the other without the actual displacement of atom.
मतिलबु कंडक्शन हिकिड़ो अहिड़ो मेथड हूंदो आहे, अहिड़ो अमल हूंदो आहे जंहिंमें हीट ट्रांसफर थींदी आहे एटमनि जे विच में उन्हनि जी जॻह जे तब्दील थियण खां बिना। यानी उहे पंहिंजी जॻह बिना आहिनि चेंज कंदा, पर हीट खे हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं पहुचाईंदा आहिनि ऐं उहे पंहिंजे भर वारे एटम खे हीट ॾींदा आहिनि ऐं जेका 1 बाय 1 अहिड़े तरह सां हिकिड़ी कुंड खां ॿी साइड ते मुंतक़िल थी वेंदी आहे। ऐं कंडक्शन जी जेका हीट ट्रांसफर थियण हूंदी आहे इहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लोह जी यानी सॉलिड शयुनि में थींदी आहे, यानी जेके सॉलिड जेके बि ऑब्जेक्ट उन्हनि ते थींदा आहिनि। साथियो अचो त हिकिड़ो इहो ॿियो मिसाल ॾिसूं। हिकिड़ो टेस्ट ट्यूब खणो ऐं उन में तव्हां कुझु पाणी विझो ऐं इन टेस्ट ट्यूब जे अंदरि बर्फ़ जो हिकिड़ो नंढो टुकड़ो खणी करे तव्हां टेस्ट ट्यूब में मुंतक़िल कयो। जॾहिं बर्फ़ जो टुकड़ो टेस्ट ट्यूब में उन जे तरे में बॉटम में पियो हुजे, उन खां पोइ उन टेस्ट ट्यूब खे तव्हां थोरो पासीरो कयो। जीअं ई स्लाइटली थोरो पासीरो टेस्ट ट्यूब थिए त उन जी मथे छेड़े खां यानी मथे हिसे खां तव्हां उनखे हीट प्रोवाइड कयो, यानी फ्लेम बाहि जे शोले जे ज़रिए तव्हां उनखे गरमाए ॾियो। कुझु ई देरि खां पोइ तव्हां महसूसु कंदो पाणीअ जा मालिक्यूल यानी पाणी उभरणु शुरू थींदो ऐं गरमाइश जे ज़रिए उन जे अंदरि हल्का हल्का तव्हां बुलबुला ठहंदे महसूसु कंदो। जीअं ई पाणी उहो हिसो गरम थो करे पियो, उन ई टाइम ते तव्हां जेकॾहिं टेस्ट ट्यूब जे हेठे हेठे बि ॾिसंदो त बर्फ़ रिझणु शुरू ई न आहे कयो। इहो इन जे करे त जेके असांजा लिक्विड जा मालिक्यूल हूंदा आहिनि उन्हनि में हीट जेका हूंदी आहे सॉलिड जे मालिक्यूल जे मुक़ाबले में स्लो यानी आस्ते ट्रांसफर थींदी आहे। यानी जेसिताईं हीट लिक्विड जे मालिक्यूल जे पूरे कंपोनेंट या पूरे सबस्टेंस में नथी फैलिजे, हीट नथी पहुचे, तेसिताईं उन जो पूरे जिस्म जे अंदरि गरमाइश जो मौजूदु हुजण वारो अमल घटि फील थींदो आहे। इहा ई वजह जो बर्फ़ नथी रिझे। ऐं नंबर इहो ज़ाहिर थियो त लिक्विड में हीट ट्रांसफर थियण जो कमु स्लो थींदो आहे, उन जा मालिक्यूल हिक ॿिए खां परे हूंदा आहिनि। इन जे करे ऐं गैस जा मालिक्यूल त अञा बि हिक ॿिए खां वधीक परे हूंदा आहिनि, इन जे करे उहे अञा बि स्लो हीट खे ट्रांसफर कंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त हीट लिक्विड में ट्रांसफर कीअं थी थिए? उन जो जेको लिक्विड जे मालिक्यूल जे अंदरि हीट जे ट्रांसफर थियण जो जेको तरीक़ो आहे उहो कन्वेक्शन आहे। इन कन्वेक्शन मेथड खे डिटेल में असां ॿिए दफ़े पढ़ंदासीं। अचो ट्रांसफर ऑफ हीट इन कंडक्शन मोड खे डिटेल में पढ़ूं। चए थो कंडक्शन हीट ट्रांसफर करण जो अहिड़ो मैकेनिज़म आहे जंहिंमें एटम जा मालिक्यूल बग़ैर कंहिं जॻह खे छॾण जे यानी जॻह पंहिंजी चेंज करण जे हिक पासे खां ॿिए पासे ताईं हीट खे ट्रांसफर कंदा आहिनि ऐं इन मेथड खे असां कंडक्शन मेथड चवंदा आहियूं। ऐं कंडक्शन मेथड सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सॉलिड बॉडीज़ जे अंदरि थींदो आहे।